लहराई जब जब मुझ पे है उठा सवार वहीं तेरे चुनरिया लहराई जीना जीना रे उड़ा गुलाल वहीं तेरे चुनरिया लहराई जब से हारा नहीं मैं खुद से हारा एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हुआ मेरे तेरे बिन मैं तो अधूरा रहा मेरे मुझसे ही रूठी मेरी परछाई जब जब मुझ पे है उठा सवाल माई तेरी चुनरिया लहराई जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराई रंग तेरी रीत का रंग तेरी प्रीत का रंग तेरी जीत का लाई 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 रंग तेरी जीत का मैं तेरी चुनरिया लहराई जब जब मुझ पे है उड़ा सवाल मैं तेरी चुनरिया लहराई जीना जीना रे उड़ा गुलाल मैं तेरी चुनरिया लहराई। थैंक यू। बहुत अच्छा गाया उसने, जोरदार तालियां रिंकू के लिए। रिंकू ने बहुत अच्छा गाया। सेकंड वाला माता के लिए गाया तेरी, पहले वाला पप्पा के लिए था, दूसरे वाला मम्मी के लिए था। माँ तेरी चुनरिया लहराई, कौन सी चुनरिया? लाल चुनरिया। तो सब लोग क्या बोलेंगे? रंगला मैया का चोला, शेरावाली का चोला, जोतावाली का चोला। आवाज बिल्कुल नहीं है, सब लोग क्या बोलेंगे? मेरी मैया का चोला, शेरावाली का चोला, मेरी मैया का चोला है रंगला, सोहा चोला रंगला जी, सोहा सोहा चोला रंगला जी। नदी किनारे लाल चोला है रंगला
खपे उहे शनि मंदिर जे पासे में पिंकी जे घर सत्संग ते ईंदा। शनि मंदिर जे भरिसां उनजो घर आहे। दुकान का नाम क्या है? जय शंकर ट्रेडर। ॾिसो शंकर भगवान भी उते वेठा अथव। सभिनी खे यादि पइजी वियो छंछरु ॾींहुं शनि जय शंकर ट्रेडर्स में पिंकी जे घर सत्संग 5:30 खां 7:30। सॼी संगत खे निमाणी वेनती भई ज़रूर अचो। ऐं 29 तारीख़ हिते जणा पवंदा मंदिर में ॿारनि खे। जिन खे भी नाला लिखाइणा हुजनि मम्मी वटि या वाशू अंकल वटि, ओम प्रकाश दादा वटि नाला लिखाए छॾनि। जिन खे भी आसे पासे में भी सभिनी खे ॿुधायो, भले अमीर हुजे गरीब हुजे, बाबा जी दर ते जणिया पाइण माना हिकु आसीस आहे बाबा जी। त सभई अची हिते नालो लिखाए वञनि ऐं ॿारनि खे जणिया ज़रूर पाए। 29 तारीख़ धूमधाम सां बाबा जो हिते जनमॾींहुं मल्हाइबो। मंझंदि जी रोटी राति जी रोटी हिते ई आहे सभिनी जी। मंझंदि जी रोटी तिल गुड़ ॻियो बोल गोदरी वारे घनश्याम की जय। हिकु किसान हूंदो हो, सभई ध्यान सां इहा कथा ॿुधो। जिनखे भी देर थींदी हुजे भले धीरे सां प्रसाद वठी भले पुठियां वञनि, जिनखे देर थींदी हुजे। जणियनि ते ड्रेस भी हिते ई मिलंदी, बूट भी हिते ई मिलंदो, मिठाई भी हिते ई मिलंदी। ऐं कोई भी ॾेती लेती हिते न करे, डांस भले करे। बोल गोदरी वारे घनश्याम की जय। जय बाबा गोदरी वाला पहना है ना, ये 4। एक छोटी सी कथा, एक भजन, फिर बस राम राम बोलेंगे। हाँ, हिकु किसान हूंदो हो, ॾाढो गरीब हूंदो हो, हुनखे झोपड़ी हूंदी हुई। झोपड़ीअ जे भरिसां हिकु वणु हूंदो हो, उन वण जे मथां हिकु झिरकी ऐं झिरको रहंदा हुआ। बोल गोदरी वारे घनश्याम की। हाणे झिरकी ऐं झिरको पाण में सोचनि था भई सभई आसे पासे में महलनि में रहिया पिया आहिनि, ही वीचारो किसान गरीब छा में रहियो पियो आहे? झोपड़ी में। ध्यानु आहे माना सभिनी जो। त झोपड़ी में रहियो पियो आहे किसान, महिनत वेठो करे ऐं रोज़ थोरो थोरो कमाए वेठो। झिरकी ऐं झिरको ॿई ॾिसनि वेठा भई ही ॾाढो गरीब आहे ऐं ॿिया सभु छा आहिनि अमीर आहिनि। त पाण में सोचनि था भई कुझु अहिड़ो पुण्य सोचूं, हिन खां करायूं किसान खां जो इन जे घर में भी छा अचे? बरकत अचे। त ॿई छा कंदा हुआ, उन जे खेत में वञी करे उन जे खेत मां हिकु हिकु दाणो खणी करे अन्न जो गुरुद्वारे में ॾेई ईंदा हुआ, मंदिरनि में ॾेई ईंदा हुआ। ऐं उहो हिकु हिकु दाणो लंगर में यूज़ थींदो हो ऐं लंगर में हलंदो हो। जीअं जीअं रोज़ उहे इहे कार्य करनि पिया, तीअं तीअं हिन किसान जे घर में बरकत ईंदी वञे पई। हाणे किसान जे घर में तमामु घणा पैसा अची विया, त झोपड़ी तोड़ाए छॾियईं, छा ठाराए छॾियईं? महल ठाराए छॾियईं। महल ठही वियो त उहो वण बि हुतां गायब थी वियो। ॿिन्ही खे ॾाढो गुस्सो आयो भई असांजो हिननि घर ई तोड़े छॾियो। चई हाणे कीअं हिन जी बरकत वरी घटायूं? चई हिकु कमु कंदासीं, हाणे लंगर मां खाधो हिन जे घर खणी ईंदासीं। बोल गोदरी वारे घनश्याम की। त जेको लंगर हलंदो गुरुद्वारे मां, रोज़ उतां हिकु हिकु दाणो खणी अची हिन जे घर में विझंदा हुआ। चवंदा आहिनि संत कंवरराम साहिब बि चई विया आहिनि भई हीउ जेको प्रसाद आहे हिते, इहे रुख जा चणा आहिनि। जेतिरो घटि खणो ओतिरो बरकत आहे। कण में बि मण आहे, पर केरु हितां ॾिसो पाण वधीक खणी वञो, सुभाणे कंहिंखे न मिले त उहो सोचजे भई सभिनी खे मिलणु खपे। हाणे हिननि झिरको ऐं झिरकी छा कयो, इहे रुख जा चणा उन्हनि जे घर में विझण लॻा। जीअं जीअं मंदिर जो लंगर, जीअं जीअं मंदिर जो प्रसाद उन्हनि जे घर में वञे पियो, उहो कर्ज़ लाहिण ॾुखियो थींदो आहे, ओतिरी सेवा करणी पवंदी आहे मंदिर जी। ऐं हीउ किसान मंदिर न वेंदो। पहिरीं जेका बरकत आई उहा झिरक ऐं झिरकी जे करे आई। हाणे जीअं लंगर जो प्रसाद हिन जे घर में अचणु शुरू थी वियो, वरी महल मां छा ठही वियो? झोपड़ो ठही वियो। ऐं इहा सची कथा अथव ऐं वाकई इहा गुरु नानक जीवनी में लिखियल अथव इहा कथा। त हिन कथा मां असांखे सम्झाइनि था
भई कण ॾियो ऐं कण खणो, वधीक ॾियो बि न वधीक वठो बि न। भई कण ई सही ज़रूर मंदिर में दरबार साहिब में ज़रूर पहुचायो। बाबा हरदास राम साहिब बि चवंदा हुआ, कॾहिं बि मंदिर खाली हथनि न वञिजे, भले रस्ते तां हिकु केलो डज़न बि न, भले हिकु केलो वठी ज़रूर मंदिर में कुझु न कुझु हथ में खणी वञिजे। बोल बाबा हरदास राम साहिब की। हिकु आख़िरी भॼन बचड़नि जे लाइ, भई बाबा सभिनी जे बचड़नि ते महिर करे। पंहिंजे बचड़नि ते करे आसीस, सब जे बचड़नि ते। बाबल मां तोखे घर में घुराई दस, साईं मां तोखे घर में घुराई दस। कर बाबा मोते बख्शीश, कर बाबा मोते बख्शीश। बाबल मां तोखे साईं मां तोखे घर में घुराई दस। ओ मेरी जाही बचड़ा तुंहिंजा ही आहिनि, मां बि त आहियां तुंहिंजी। मुंहिंजा ही बचड़ा मां बि त आहियां तुंहिंजी। तो सो वाहुन तिनखे लॻे शल, तो सो वाहुन पार तरिया मां तोखे तिनजी। बाबा पार तरिया मां तोखे तिनजी। तोते चमन झुलाईंदस, बाबल मां तोखे घर में। तोते चमन झुलाईंदस, बाबल मां तोखे साईं मां तोखे घर में घुराईंदस। हो जोड़े थी जोड़ बाबा तोरी जोड़िया, तू ही निभाईंदे लंगड़ो। जोड़े थी जोड़ बाबा तोरी जोड़िया, तू ही निभाईंदे लंगड़ो। खिलंदो ॾिसां मां तिनखे ख़ुशीअ में,
ला दो भाई जल्दी मंगनी थे ओमिगा भैया लादा शल राजमानी थे पूजा सुना लादा शल राजमानी थे श्री मार वाली थे शल पूजा लादा शल राजमानी थे पूजा लादा शल राजमानी थे सकत सलालो घर में बनाया सकत सलालो पैजी लाले राय
वेही करे प्रसाद वठो, केर बि बीह करे प्रसाद न वठे, उते वञी करे वेही करे प्रसाद वठो। प्रसाद ॾियण वारो केर बि कंहिंखे प्रसाद न ॾे। प्रसाद ॾियण बंदि करो, प्रसाद ॾियण बंदि करो, वेही करे प्रसाद वठो।